अहम खबर शामिल करनासी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा खारियान में तरबियती मशकन जो दौरो करे जंगी मशकन जो जायज़ो वरतो आहे। ISPR मूजिब आर्मी चीफ जे दौरे दौरान जदीद हथियारन जे निज़ाम समेत VT-4 टैंक जो पिण मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पाक फौज जे जवानन जी तैयारियुनि समेत पेशवरानी महारतन जी वाखाण कई आहे। आर्मी चीफ चयो त अमन जे दौर में हकीकी तरबियत जारियत के मोहन ॾियण में मदद फराहम करे थी। मशकन जो मकसद फॉर्मेशंस जी ऑपरेशनल तैयारियुनि खे वधाइण आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, कमर जावेद बाजवा आर्मी चीफ जनरल पाकिस्तान खारियान में तरबियती मशकन जो दौरो करे जंगी मशकन जो जायज़ो वरतो आहे। ISPR मूजिब आर्मी चीफ जे दौरे दौरान जदीद हथियारन जे निज़ाम समेत VT-4 टैंक जो पिण मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पाक फौज जे जवानन जी तैयारियुनि समेत पेशवरानी महारतन जी वाखाण कई आहे। आर्मी चीफ चयो त अमन जे दौर में हकीकी तरबियत जारियत के मोहन ॾियण में मदद फराहम करे थी। मशकन जो मकसद फॉर्मेशंस जी ऑपरेशनल तैयारियुनि खे वधाइण आहे।